परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो चयो आहे त अहम मुक़ररी वारे क़ानूनी ऐं आइनी मामिलो आहे। अहम मुक़ररी खिते गैर ज़रूरी सियासत कई पई वञे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो चयो आहे त अहम मुक़ररी क़ानूनी ऐं आइनी मामिलो आहे, जॾहिं त अहम मुक़ररी ते गैर ज़रूरी सियासत कई पई वञे। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं नाज़रीन। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो चयो आहे त इमरान ख़ान जी सियासत अहम मुक़ररी जे चौधारी घुमी रही आहे। पाकिस्तान तारीख़ जी तमामु वॾी कुदरती तबाही खे मुंहुं ॾेई रहियो आहे। परॾेही वज़ीर जो चवणु आहे त 1.5 लख माण्हू बेघर थिया आहिनि, फसल तबाह थी विया। ॾुखियाईनि जे बावजूदि बोर्ड मुतासिरनि जी बहाली लाइ कमु करे रहिया आहियूं। ओझा कैंपस में इलाज जूं जदीद सहूलियतूं मुहैया कयूं वेंदियूं। सिंध जा अक्सर इलाइक़ा अञा बि बोर्ड जे पाणी हेठां आहिनि। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो चयो आहे त ओझा कैंपस में इलाज जूं जदीद सहूलियतूं मुहैया कयूं वेंदियूं। नाज़रीन, परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त अहम मुक़ररी क़ानूनी ऐं आइनी मामिलो आहे। अहम मुक़ररी ते गैर ज़रूरी सियासत कई पई वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त इमरान ख़ान जी सियासत अहम मुक़ररी जे चौधारी घुमी रही आहे। पाकिस्तान तारीख़ जी तमामु वॾी कुदरती तबाही खे मुंहुं ॾेई रहियो आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो चयो आहे त बोर्ड सबबि लखे माण्हू बेघर थिया, फसल तबाह थी विया, जॾहिं त ॾुखियाईनि जे बावजूदि बोर्ड मुतासिरनि जी बहाली लाइ कमु करे रहिया आहियूं। ओझा कैंपस में इलाज जूं जदीद सहूलियतूं मुहैया कयूं वेंदियूं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो चयो आहे त सिंध जा अक्सर इलाइक़ा अञा बि बोर्ड जे पाणी हेठां आहिनि। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो चयो आहे त अहम मुक़ररी क़ानूनी ऐं आइनी मामिलो आहे। अहम मुक़ररी ते गैर ज़रूरी सियासत कई पई वञे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो चयो आहे त इमरान ख़ान जी सियासत अहम मुक़ररी जे चौधारी घुमी रही आहे, जॾहिं त वधीक चवणु आहे त पाकिस्तान तारीख़ जी तमामु वॾी कुदरती तबाही खे मुंहुं ॾेई रहियो आहे।